अस्सलाम वालेकुम नाज़रीन, खबर शामिल कजे काज़ी मां रिपोर्टर अबू नवाज़ उमरानी। काज़ी लॻोट लोंग सुमरो जे रहवासी बशीर अहमद सुमरो ऐं मसमात आमनत गरबाचिन सां गॾिजी तालुका प्रेस क्लब काज़ी अॻियां ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त ॻोठ जो बाअसर गुलाम मुस्तफ़ा सुमरो ऐं कादिर बख्श कोरी असांजी ज़मीन ते कब्ज़ो करे कायल फसल खणण नथा ॾियनि। गुज़िरियल राति असांजे घरनि मथां फायरिंग करे हरास पकड़े रहिया आहिनि। हिननि IG सिंध पुलिस SSP नवाब शाह ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त ज़मीन तां बाअसर माण्हुनि जो कब्ज़ो ख़ाली कराए ॾिनो वञे ऐं इंसाफ़ कयो वञे। ॿिए पासे राब्तो करण ते गुलाम मुस्तफ़ा सुमरो पंहिंजो मौक़िफ़ ॾींदे चयो त ज़मीन मुंहिंजी ज़ाती आहे ऐं मूं वटि ज़मीन जा काग़ज़ आहिनि। हिननि जी ज़मीन ई नाहे, मूं ते कब्ज़े करण ऐं फायरिंग करण जा कूड़ा बेबुनियाद इल्ज़ाम लॻाया पिया वञनि।